सूफी संगीत खां वठी अॼु जे नए दौर ताईं सिंधी संगीत में केतिरा ई कलाकार उभरिया ऐं उसरिया आहिनि। ज़मानो पुछे थो त छा थी विञायो, पुछण सां विञायल वरी याद आयो। उम्र सारी ठाहिण ऐं ॻाइण में गुज़री, उम्र सारी ठाहिण ऐं ॻाइण में गुज़री, जो रोंदे मूं ठाहियो ऐं खिलंदे मूं ॻायो। कजो माफ़ साथी ऐं संगती सभई, अञा ताईं छो था चंद्र खे खपायो। ज़मानो पुछे थो त छा थी विञायो, पुछण सां विञायल वरी याद आयो। अॼु जे शख्सियत खे असीं यादि करे रहिया आहियूं, हुन जे बारे में सोची ॾेई संदसि गीतनि जा बोल अॼु ख़ुदि चपनि ते लहराइण लॻंदा आहिनि। संदसि सवला गीतनि जा बोल, विंदराईंदड़ नाटकी अंदाज़ ऐं कशिश भरियो आवाज़ अहिड़ीअ रीत माण्हुनि जे दिलियुनि में घर करे वियो आहे जो अॼु बि हुन जा गीत माण्हू ॻाइनि था, ॿुधनि था ऐं वरी वरी फरमाइश कनि था। लॻंदो आहे त ॼण कुझु बदिलियो ई कान्हे। अॼु बि मास्टर चंद्र जा कलाम सिंध में रेडियो ते गूंजंदा आहिनि ऐं माण्हुनि जे दिलियुनि में समायल आहिनि। मास्टर चंद्र खे अॼु बि माण्हू इन्हीअ चाह सां ॿुधंदा बि आहिनि। हिन शहर, हिन घिटीअ ऐं हिन घर में मास्टर चंद्र जा सिक ऐं सोज़ भरिया गीत संदसि आवाज़ में अञा बि ॿुधण में ईंदा आहिनि। असांखे नाज़ आहे मास्टर चंद्र ते, जंहिंखे अॼु बि सिंध में यादि कयो वञे थो ऐं संदसि गीत सिंध जो हर कलाकार ॻाए थो। मास्टर चंद्र अकादमी तरफ़ां मास्टर चंद्र जो 108 जन्म ॾींहुं मल्हायो वियो 27 डिसेंबर ते, जिते केतिरनि ई उसरंदड़ कलाकारनि मास्टर चंद्र जो गीत ॻाए मुअज़्ज़िज़ महिमाननि खे मोहियो। अमेरिका मां गोपचंद्र ऐं संदसि सुपुत्र हरेश बि हिन मौके ते हाज़िर हुआ। मास्टर चंद्र जा गीत ॻाए सभिनी खे हुननि खूब विंदरायो। महेश चंद्र यादि ताज़ा कई मास्टर चंद्र जो गीत ॻाए, वॼ वॼड़े घड़ा, वॼ वॼड़े घड़ा। तोखे चाहन सब दिल वारा, तोखे चाहन सब दिल वारा, तोखे। हिन मौके ते भगत प्रकाश ऐं संदसि साथी अञा त ऐट मां नंढड़ी आहियां मास्टर चंद्र जो गायल गीत ॿुधायो। ओ नंढड़ी 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 आया, नंढड़ी 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 आया, अञा ऐट मां नंढड़ी आया, ऐट अञा मां नंढड़ी आया, वॾी बिनेट त थींदसि, वॾी बिनेट त थींदसि, माइट मुंहिंजो मगण कराईंदा, स्वान जॾहिं मां थींदसि नंढड़ी 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 आया, नंढड़ी नंढड़ी मां नंढड़ी आया, ऐट अञा मां नंढड़ी आया। ऐं नीरू, जया ऐं कपिल आसराणी गॾिजी करे हिकु नंढो स्किट कयो, पति पत्नी ऐं हू, ऐं काफ़ी खिलायो। केतिरनि ई शख्सियतुनि खे मास्टर चंद्र अवार्ड ॾेई संदन सिंधी ॿोलीअ लाइ कयल शेवाउनि जो क़दुरु कयो वियो। पेश आहे तव्हां लाइ सदा हयात मास्टर चंद्र जूं के यादूं। उन वक़्तु अख़बारुनि में पिता साहिब ॾाढा चर्चा हूंदा, मशहूरु हूंदा, त पोइ जीअं अख़बारुनि में घणी दफ़ा ईअं पहिरियों पवंदो त भई मास्टर चंद्र चरियो थी पियो आहे, केतिरा दफ़ा। पोइ उहे माण्हू वेंदा ॾिसण, गिदू बदन में हूंदी चरण जी अस्पताल, त ॾिसण वेंदा मास्टर चंद्र कहिड़ी कोठीअ में आहे, त उन उतां मुतासिर थी पिता साहिब रिकॉर्ड भरियो, त उतां ॿुधो हूंदो, चंद्र त आहे चरियो पर भला चरण जो दिलि में छा कजे, चरियो बि तो कयो या कंहिं कयो ॿुधाए त सही, रुसण जो कहिड़ो आहे सुहिणा सबबु ॿुधाए त सही। उन खां पोइ जॾहिं संत कंवरराम खे शहीद कयूं त ॾाढा हुल हलिया त भई मास्टर चंद्र खे मारे छॾियो अथऊं, त पोइ अख़बारुनि वारा ख़ासि हुते आया पिता साहिब वटि, भई असां ॿुधो आहे मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं। अड़े साम्हूं बीठा मूंखां त पुछो मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं, त उतां मुतासिर थी पिता साहिब हिकिड़ो ॾाढो सुठो शेर लिखियो आहे, जेको मां अक्सर ॻाईंदो आहियां। मां तव्हांखे ॿुधायां, मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया जो ॾिठल आहियां, मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया जो ॾिठल आहियां, न दुनिया ई लिकल आहे, न दुनिया खां लिकल आहियां। चवनि था वियो चंद्र कुसजी, बराबरि मां कुठल आहियां, मोल आहियां मोहबत में, अॻे ई मां मुठल आहियां। अड़े मोए खे केरु मारींदो, हा
मुंहिं खे केरु मारींदो, मां जीअरनि खां टुटल आहियां, जीअण वारा पिया मरंदा, मरण खां मां छुटल आहियां। दादा साहिब त जो कलाम जेको न, उन जो कलाम त असांजे रूह में अची वियो ऐं उन्हनि जा घणे में घणो वक़्तु गुज़ारियो, उन्हनि सां रिकॉर्डिंग ते बि गुज़ारियो। जहिड़े नमूने दादा ॻाईंदा हुआ ऐं उन्हनि जी मुश्क ऐं उन्हनि जे अखियुनि में जेका चमक हूंदी हुई, त मां एॾी नंढी थी करे मां सम्झंदसि, छो त जॾहिं दादा ॻाईंदा त उन्हनि सां जेके संत फ़क़ीर साधू उहे रोअंदा हुआ, अखियुनि मां पाणी, त मां चवंदी हुअसि अहिड़ो छा था ॻाइनि मुंहिंजा दादा जो ही माण्हू एॾो रोअनि था। त हाणे जॾहिं मां उहे वेन यू गो बैक ऐं मां जॾहिं ॿुधां थी उहे कैसेट्स, त उन्हनि में जेको उन्हनि जो आवाज़ त आवाज़ बिल्कुलु तमामु ज़बरदस्त, पर लिरिक्स जेके आहिनि उन्हनि जा जेके लफ़्ज़, उन्हनि जी एॾी डीप मीनिंग मूंखे ख़बर न हुई त ही जेको आहे कहिड़े कलाम में कहिड़ी उहा ॾियनि था नसीहत। पैदाइश वक़्तु पिता साहिब खे ज्योतिषीअ चयो त भाई जेको आहे ॿार उहो अॻिते हली ॾाढो नालो कढंदो ऐं उनजो जनमु हर साल मल्हाइजो। पिता साहिब जे उन ज़माने खां वठी उनजो जनमु अॼु ताईं मल्हाईंदा पिया था अचो, 103 साल थी विया। उन वक़्तु बि वॾा वॾा प्रोग्राम थींदा, ठारू शाह में संत कंवरराम उते ॻाए विया आहिनि पिता साहिब जे जनम ते। वॾा वॾा कलाकार जेके उन ज़माने जा उहे बि उन्हनि में हिसो वरितो आहे ऐं अॼु ताईं उहो असां कयूं था। मास्टर चंद्र संगीत अकेडमी असां शुरू कई, सम्झो उनखे 15 साल थिया। 15 साल थिया असां पोइ उहो जेको पिता साहिब जनमु सुठे सुठे ऑडिटोरियम में मल्हाईंदा आहियूं। हितां जे जेके गैर सिंधी जेके कलाकार आहिनि, अनूप जलोटा, मना डे, कविता कृष्णमूर्ति वग़ैरह वग़ैरह, उन्हनि खे असां पिता साहिब जो कलाम यादि कराए ॻाराईंदा आहियूं। हाणे नंढनि नंढनि जेके यंगस्टर्स आहिनि, जवाननि खे मां उन्हनि खे ट्रेनिंग ॾींदो आहियां। उन्हनि खे पिता साहिब जा जेके ओरिजिनल कलाम आहिनि, जेके तर्ज़ूं आहिनि, जेके रिकॉर्ड भरिया पिता साहिब, जेके उन्हनि जो तइदाद तमामु सवनि में आहे, त उहे तर्ज़ूं हींअर कमु अची रहियूं आहिनि।